बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो ज़ुल्फ़िकार अली सैतो यूट्यूब चैनल। सिंध हुकूमत जी बहारियूं वरी ॿीहर शुरू थी हुन, छाजे करे त सिंध जे अंदरि वरी बरसातुनि वरी हिकु भेरो पंहिंजो सिस्टम शुरू कयो आहे। हीअ अलाह साईं जे तरफ़ां हिकिड़ो बरसातुनि जो सिलसिलो रहम भरियो हूंदो आहे अक्सर करे, लेकिन सिंध हुकूमत खे वरी हिकु अहिड़ी ख़ुशी महसूस थी आहे त वरी अॻिले साल वांगुरु वरी हिन साल बि जेको बरसातियूं सिंध जे अंदरि शुरू थियूं आहिनि सिंध जे अवाम जे लाइ, त उहे कंहिं बि तरीक़े सां हूअं त अलाह साईं जे तरफ़ां रहमत भरी बरसाति आहे, लेकिन जॾहिं बरसाति जी मौसम थिए थी त सिंध जो अवाम इन मुश्किलात में तकलीफ़ इन फ़िक्र में अची वञे थो त वरी असां सां कहिड़ो वेधन थींदी, असांजा घर टही वेंदा, बरसाति जे करे ॿोॾूं अची वेंदियूं, माल मता वरी मरी वेंदा, बीमारियूं पैदा थींदियूं ऐं सिंध हुकूमत जे तरफ़ां को बि रिलीफ वरी न मिलंदो सवाइ खोखलनि नारनि जे। इन हवाले सां सिंध जो अवाम अलाह साईं खां बार बार इहा ई दुआ घुरे थो, या अलाह हिन सिंध सूबे जे अंदरि ख़ासि तौर ते सिंध सूबे जे मथां त बरसाति न वसे, चाहे भली केतिरी बि तकलीफ़ अचे, छाजे करे त हुननि जा अजा हुननि जा माल मता सभु ख़तमु ऐं तबाह बर्बाद थी वञनि था ऐं सिंध जो अवाम माना सिंधी मारवाड़ा वीचारा परेशान थी वञनि था ऐं पंहिंजे औलाद खे कंहिं बि तरीक़े सां पंहिंजे नसलनि खे, पंहिंजे औलाद खे, पंहिंजे बचनि खे कंहिं बि पनाह गाह में रखण जे हवाले सां हू मुश्किलात महसूसु कनि था, त पंहिंजे घरनि खे ड्राहे करे पंहिंजा अजा, पंहिंजा लटा, माल मता सभु ख़तम ऐं बर्बाद थी वञनि ऐं असां ॿियनि जे सरकारी स्कूलनि में, सरकारी ओताकनि में, वॾेरनि जे ओताकनि ते वञी करे पनाह वठूं। इहो असांजे सिंध जे अवाम खां कंहिं बि तरीक़े सां या कंहिं बि सूरत में इहो क़ाबिल बर्दाश्त न आहे, न वरी हुनजी इहा दिलि चवे थी। लेकिन सिंध हुकूमत खे इहा तमामु घणी ख़ुशी महसूसु थिए थी त वरी उन्हनि जे लाइ बहारूं अची वञनि, चाहे सिंध जो अवाम तबाही बर्बाद थी वञे, लेकिन सिंध हुकूमत जे लाइ उहा तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ईद आहे उन्हनि जे लाइ त अहिड़ियूं बरसातूं रोज़ु अचनि त कायर छुटनि कम खां, त वरी इहा साॻी माहौल पैदा थिए त जीअं अरबे ख़रबे रुपया बजट सिंध जे अवाम जो, सिंध जे ख़ज़ाने जो, सिंध जे अवाम जे टैक्स ते जेको जमा थिए थो, उहो सिंध जी हुकूमत आख़िर में वेंदे वेंदे 8 अगस्त खां पहिरियों पहिरियों उन्हनि खे ख़तमु करे ऐं सिंध जे अवाम जे हवाले सां त सिंध में तमामु घणो वॾो पैकेज आयो, सिंध जे अवाम जे लाइ वॾी ख़िदमत थी, सिंध जे अवाम खे बरसातुनि में बचाए वियो, मुंहिंजियूं ज़िंदगियूं, मुंहिंजा माल मता सभु बचाए करे सॼी मिल्कत धन दौलत सभु उनजे मथां हिननि क़ुर्बान करे छॾी। लेकिन जॾहिं असां विज़िट कयूं था इलाइक़नि में, उन दूर दराज़ इलाइक़नि में, त ख़बर पए थी, मालूम थिए थो, हक़ीक़त खां वाक़फ़ियत थिए थी त सिंध जे अवाम खे कंहिं बि तरीक़े सां को बि रिलीफ नथो मिले ऐं खोखला नारा ई उन्हनि खे मिलनि था, जेके सोशल मीडिया या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते उहे जारी कया वञनि था। वरी हिकु भेरो 2-3 ॾींहंनि खां वठी सिंध जे अंदरि, सिंध जे मथां वरी अलाह साईं जे तरफ़ां बारिश शुरू थी आहे। सिंध जे अंदरि तव्हां बारिशुनि जो माहौल त शुरू थी वियो आहे, लेकिन वरी उहा साॻी नाक़स कारकर्दगी बरसातूं जे करे जेको पाणी आहे उहो घिटियुनि जे अंदरि नाला गेटर वहणु शुरू थी विया आहिनि ऐं लेकिन कंहिं बि तरीक़े सां रोड रस्ता भरिया पिया आहिनि। वरी सिंध हुकूमत चाहे ज़िले हुकूमतूं हुजनि, तालुके सतह ते हुजनि, यूसी लेवल ते हुजनि या असेंबली, सिंध असेंबली MP ML जे हवाले सां हुजे, सिंध जे हुकूमत जे तरफ़ां, सिंध जे इदारनि कामोरनि जे तरफ़ां इहा शइ वरी साॻियो हिकु भेरो वाज़े थींदी त सिंध जे अवाम ते तमामु घणी हुननि ख़िदमत कई आहे ऐं महिनत कई आहे, उन ते ख़र्चु कयो आहे, बजट पूरी मुकमल पैकेज उन्हनि जे ॾिना आहिनि, लेकिन उहे काॾे विया, इहो हिकु वॾो सुवालु आहे जेको सिंध जो अवाम हिन दफ़े ज़रूरु पुछंदो इलेक्शन में बि ऐं हिन पैकेजनि जे हवाले सां जेकॾहिं ऐलान थियनि था त सिंध जो अवाम ज़रूरु उन खां पुछंदो त उहे माल मता ख़र्च अख़राजात जेके तव्हां हिन ख़ज़ाने खे लुटे करे, सिंध जे ख़ज़ाने खे, सिंध हुकूमत जे ख़ज़ाने खे लुटे करे जेको असां ते ख़र्चु कयो उहो ॿुधायो त असां तव्हां किथे ख़र्चु कयो ऐं इलेक्शन में उन शइ जो हिसाबु किताबु ज़रूरु सिंध जो अवाम वठंदो। ऐं ॿियो जेको मसइलो आहे उहो आहे सिंध सूबे जे अंदरि हिकु ज़िलो आहे नौशहर फ़िरोज़। नौशहर फ़िरोज़ डिस्ट्रिक्ट जे अंदरि मुख़्तलिफ़ खातनि जे तरफ़ां थी सघे थो त ॿियनि ज़िलनि जे अंदरि अहिड़े क़िस्म जो माहौल करप्शन ऐं करप्ट प्रैक्टिस जो हुजे बि, शुरू बि थी वियो हुजे, लेकिन उतां जे अवाम खे बि गुज़ारिश आहे त उहो पंहिंजे उन सॼे ज़िले जे एडमिनिस्ट्रेटिव पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसनि ऐं डेवलपमेंट जेके स्कीम टेंडर्स NITs अचनि थियूं सॼे ज़िले मुख़्तलिफ़ ज़िला जेके बि नौशहर फ़िरोज़ खां हटी करे, अॼु त मां नौशहर फ़िरोज़ जे हवाले सां बि ज़िक्र कयां त कहिड़नि कहिड़नि खातनि एडवांस पेमेंटूं ठेकेदारनि खे ॾेई करे NIT शाया करे ऐं किरोड़े न अरबे रुपयनि जूं NITs मुख़्तलिफ़ खातनि जे तरफ़ां आयूं आहिनि, लेकिन उन्हनि में कंहिं बि तरीक़े सां का डेवलपमेंट न थी आहे। एडवांस पेमेंटूं ठेकेदार खे ॾेई करे मनपसंदि ऑफिसर, मनपसंदि क्लार्क, मनपसंदि ठेकेदार, मनपसंदि जेके कामोरा वग़ैरह आहिनि उहे सभई पाण में मिली करे ज़िले नौशहर फ़िरोज़ जे अवाम खे अखियुनि में अंधो धुंध विझी करे, यानी उनखे अंधो करे उन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां डेवलपमेंट जे हवाले सां
का टेक्निकल जेका पॉइंट थींदी आहे, यानी हिकु पब्लिक हेल्थ जो डिपार्टमेंट जेकॾहिं को कमु करे थो त वरी उहे साॻियो वरी ॿियो डिपार्टमेंट उनखे हाईवे रोड बिल्डिंग सभु मिली करे वरी उहे खातनि जूं NITूं अचनि थियूं, वरी उहे साॻी मेयरमेंट ॾेखारे करे हिकिड़े ई कम ते 3-3 4-4 दफ़ा मेयरमेंट ॾेखारे करे करोड़े अरबे रुपया सिंध जे आवाम जो ज़िले नौशर फिरोज जेको डेवलपमेंट ते ख़र्च थियणु खपंदो हो उहो खाई करे कामोरा ऑफिसर ठेकेदार सभु मिली भगत करे ज़िले नौशर फिरोज खे तमामु घणो वॾो नुक़सानु रसायो आहे। इन हवाले सां मां पूरे सिंध सूबे जे समूरनि ज़िले जे आवाम खे गुज़ारिश कयां थो त पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जे अंदरि तव्हां ॾिसो, हीउ तमामु अहम मौक़ो आहे इलेक्शन ताईं। तव्हां पंहिंजे एडमिनिस्ट्रेटिव पॉइंट ऑफ व्यू खां लोकल जेका डेवलपमेंट थी आहे उन खां यानी NITs वग़ैरह ऑफिसर जेके छा छा कयो आहे उन सभिनि ते नज़र रखो, सभिनि ते नज़र रखी करे पंहिंजे पंहिंजे सोशल मीडिया ते नंढियूं नंढियूं क्लिप्स ठाहे करे नंढा नंढा मैसेजिस सोशल मीडिया यानी फेसबुक पेज ते यूट्यूब चैनल जे हवाले सां या इलेक्ट्रॉनिक मीडिया खे नुमाइंदनि खे घुराए करे पंहिंजूं कंप्लेंट्स वग़ैरह इदारनि खे लिखो त करप्शन थी आहे न थी आहे, डेवलपमेंट केतिरी थी आहे, कंस्ट्रक्शन केतिरी थी आहे, केतिरो ख़र्चु थियो आहे, केतिरा कामोरा कहिड़ा ठेकेदार कहिड़ा ऑफिसर मिली भगत करे तव्हांजे ज़िले खे लुटे ऐं फुरे रहिया आहिनि। इन हवाले सां मां ज़िले नौशर फिरोज़ जे आवाम खे हिकु आगाह करण जे हवाले सां मां थोरी मुख़्तसिर व्लॉग ठाहिण जी कोशिशि कंदुसि। जेको ॿियो पार्ट आहे हिन मुंहिंजे व्लॉग जो, एग्जीक्यूटिव इंजीनियर जेको एजुकेशन वर्क्स एंड डिवीज़न नौशर फिरोज़ आहे, एग्जीक्यूटिव इंजीनियर हाईवे डिवीज़न नौशर फिरोज़, एग्जीक्यूटिव इंजीनियर सेंट्रल सिविल डिवीज़न पाक PWD यानी नवाबशाह एट शहीद बेनज़ीराबाद एट नौशर फिरोज़ आहे, एग्जीक्यूटिव इंजीनियर बिल्डिंग्स डिवीज़न नौशर फिरोज़ आहे। उन खां अलावा एग्जीक्यूटिव इंजीनियर प्रोविंशियल हाईवेज़ डिवीज़न नौशर फिरोज़ आहे। आख़िरी जेको 4 डिपार्टमेंट आहे उहा आहे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट जो एग्जीक्यूटिव इंजीनियर। इहे 5-6 ई खाता जेके आहिनि उन मुंहिंजे NITs मां कलेक्ट कयूं, मुख़्तलिफ़ NITs करोड़े न अरबे रुपयनि जूं मुकमल तौर ते जॾहिं तव्हां गवाही गॾु कंदो त अरबे खरबे रुपयनि जी जेका बजट आहे उहा रखी वई आहे इन डेवलपमेंट जे हवाले सां। लेकिन एडवांस पेमेंटूं ॾेई करे ठेकेदारनि खे उनखे ईद कराई वई आहे, यानी हू ईद कंदा उहे सरकारी ख़ज़ाने जे अवाम जे फंडनि जे डेवलपमेंट जे हवाले सां, त उहे ऑफिसर बि करोड़पति थी वेंदा, ठेकेदार बि करोड़पति थींदा, लेकिन डेवलपमेंट सरज़मीन जे अंदरि कंहिं बि इंजीनियर जे तरफ़ां उहा न कराई वई आहे। एडवांस पेमेंटूं ॾेई करे ख़ज़ाने खे लुटे फुरे करे कामोरनि जे चवण ते MP MLA जे चवण ते उन ज़िले नौशर फिरोज़ जे आवाम जी करोड़े अरबे रुपया बजट जेका एडवांस ॾेई करे ठेकेदारनि खे उनखे मनपसंदी कराई वई आहे, मनमानी कराई वई आहे। इन जो एहतिसाब थियणु खपे। इन जे लाइ मां अॼु जेका असां कंप्लेंट्स कयूं साॻियनि ई इदारनि खे, एग्जीक्यूटिव इंजीनियर जेके बि नौशर फिरोज़ जा 5-6 डिपार्टमेंट उन सभिनि खे लिखियूं त जेका एडवांस पेमेंट तव्हां ॾिनी आहे ठेकेदारनि खे महिरबानी करे फिल फौरन उन्हनि खां रिकवर कराए पंहिंजे खज़ाने में जमा करायो। उन्हनि खे चओ ठेकेदारनि खे त पंहिंजा कमकार कराइनि सरज़मीन ते, इलाइक़े वासी सरज़मीन जे हवाले सां उहे पंहिंजी डेवलपमेंट स्कीम जे हवाले सां तव्हां हर खाते जे ऑफिसनि में वञी करे ज़िले नौशर फिरोज़ जे आवाम खे मां गुज़ारिश थो कयां, वञो उन्हनि इदारनि जे अंदरि, उन्हनि ऑफिसनि जे ज़िले नौशर फिरोज़ जे हर हिकु तालुके सतह ते वञो त तव्हांजा कहिड़ा कहिड़ा डेवलपमेंट जा कम आया आहिनि ऐं किथे किथे थिया आहिनि, तव्हां उन्हनि जी सरज़मीन जी फ़ोटोग्राफी कयो, उन्हनि NITs खे, उन्हनि कंस्ट्रक्शन खे, उन्हनि डेवलपमेंट खे साइट ते वञी करे विज़िट कयो ऐं पंहिंजे सोशल मीडिया जे हवाले सां कंप्लेंट्स प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया चाहे कहिड़े फोरम ते वञी करे तव्हां उनजी आगाही ॾियो त कमु थियो आहे या न थियो आहे, करप्शन में केरु केरु मुलवस आहे, ठेकेदार इंजीनियर SDO सर्वे दारोगे लेवल ताईं हेठि सतह ताईं जेके मुलविस आहिनि उन सभिनि जे ख़िलाफ़ु तव्हां पुकारियो। हीउ तमामु अहम मौक़ो आहे तव्हां ज़िले नौशर फिरोज़ जे आवाम जे लाइ, बल्कि पूरे सिंध जे आवाम जे लाइ, त तव्हां पंहिंजे इलाइक़े जी पाण प्रचार कयो, तव्हां पंहिंजे इलाइक़े जी पाण सिक्योरिटी ऐं सेफ्टी कयो। हीअ ऑफिसर ही कामोरा कंहिं बि तरीक़े सां तव्हांजे माल ते ठठ कंदा ऐं उहे पंहिंजी मनमानी करे पंहिंजे बचनि खे पंहिंजे नसलनि खे अरबपति खरबपति करण जी कोशिशि में लॻा पिया आहिनि, तव्हांजे नसलनि खे बेरोज़गार ऐं मोहताज करण जे हवाले सां हुननि जी इहा साज़िश ऐं प्लानिंग आहे। महिरबानी करे ज़िले नौशर फिरोज़ जे आवाम खे मां गुज़ारिश थो कयां त उथो ऐं सुजाग थियो। हीउ मौक़ो आहे इलेक्शन खां पहिरियां इन सभिनी शयुनि ते नज़र रखे करे त पंहिंजो हिकिड़ो इतिहादी मेड़ाको ठाहे करे हिन कामोरनि खे हिन करप्ट माफ़िया मां जान छॾायो ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे पंहिंजे नसलनि खे हिकु भेरो वरी हिन गंद मां आज़ादु करे पंहिंजी ज़िंदगी संवारण जी कोशिशि कयो। इंशाअल्लाह ताला कंहिं नए ॾींहं ते वरी कंहिं नए मौज़ूअ सां वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं वठूं था इजाज़त। अल्लाह निगहबान।